रिपोर्ट हाकिम अली बर्दी। सेवन शरीफ हुकूमत पाकिस्तान के चेयरमैन बैतुल माल जुनेद लाखानी इंजाम शोरो। ज़िला फोकल पर्सन मोहम्मद उर्स पालारी कोटड़ी बैतुल माल जो फोकल पर्सन ऐं कोआर्डिनेटर नोटिफिकेशन जारी कयो वियो। उन मौक़े ते असां पंहिंजे बहादुर भाउ अब्दुल रहीम बोज़दार ऐं मोहम्मद करीम ब्रोही खे तालुक सेवण जो कोआर्डिनेटर मुक़ररु थियण ते दिल जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कयूं था ऐं असां उम्मीद कयूं था त PTI जे तरफ़ां मिलियल ज़िमेदारी ते पूरो लहंदो। सलाहियत इस्तेमाल कंदे जंहिं माज़ूर ऐं क़ाबिल माण्हुनि जूं ज़िमेवारियूं पूरियूं करे सघे। पारां नबी बख्श बोज़दार, सेवन शरीफ बोज़दार बिरादरी गोठ कंडू खान बोज़दार। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।